आओ मिलकर तूबा करें। अल्लाह ताला उन जे शराब के सुर्के जे अंदर तब्दील करे छॾियो। कॾहिं तूं बानो हुजे हा अहिड़े क़िस्मनि जे गुनाह जे अंदरि ऐं मजलिस में मुब्तला न हुजे हा। मुंहिंजा मोहतरम ॿाहिरि बुज़ुर्गो, जीअं त ही शाबानुल मुअज़्ज़म जो महीनो हली रहियो आहे ऐं हीउ महीनो रमज़ान मुबारक जी तयारी जो महीनो आहे, त लिहाज़ा उन मौक़े मुनासिब सां मुंहिंजे साम्हूं तौबा ऐं इस्तिग़फ़ार जे मुतालिक़ ऐं उन जे अहकामात जे मुतालिक़ अर्ज़ु करणु चाहियां थो त जीअं तव्हां असां पंहिंजे पाण खे रमज़ान जे मुक़दस महीने जे लाइ तयारु करे सघूं। अल्लाह ताला खां दुआ आहे मूं आजिज़ बंदे खे सही तरीक़े सां बयानु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, सामीन खे तर्फ़ैन खे सही तरीक़े सां सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सम्झण ऐं सम्झाइण खां बाद में अल्लाह ताला उन जे मथां तव्हां असांखे सही तरीक़े सां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मुंहिंजा मोहतरम ॿाहिरि बुज़ुर्गो, अल्लाह ताला क़ुरान पाक जे अंदरि फ़रमायो इन्नल्लाह ला यग़फ़िरु अन युशरक बिही, त अल्लाह ताला क़यामत में मुशरिक खे माफ़ न कंदो। व यग़फ़िरु मा दून ज़ालिका लिमन यशा, ऐं इन खां अलावा जेको बि गुनाह हूंदो, शिरक खां अलावा जेको बि गुनाह हूंदो अल्लाह ताला उनखे माफ़ करे सघे थो, लेकिन शिरक जी क़यामत में माफ़ी न हूंदी। लेकिन जेकॾहिं शिरक जी माण्हू दुनिया जे अंदरि माफ़ी वठे थो ऐं मुशरिक दुनिया जे अंदरि तौबा कंदो त अल्लाह ताला उनखे दुनिया में माफ़ करण लाइ तयारु आहे, बाक़ी आख़िरत में इन गुनाह जी माफ़ी न आहे। त मुस्लमानों, शिरक जहिड़ो गुनाह बि अल्लाह ताला दुनिया में तौबा करण सां माफ़ करे सघे थो जेकॾहिं माण्हू मुशरिक तौबा करे। ऐं ॿी जॻह ते अल्लाह ताला फ़रमायो वमा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फ़ीहिम, ते मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिनि जॻहनि ते मां अज़ाब न आहियां कंदो, ॿिनि जॻहनि ते मां अल्लाह ताला जो अज़ाब न हुउमि, बल्कि उन्हनि जॻहनि ते अल्लाह ताला जी रहमत हूंदी आहे। पहिरीं जॻह व अंत फ़ीहिम, यानी महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिते तूं हूंदो आहे उते मां अल्लाह ताला जो अज़ाब न ईंदो, बल्कि उते मां अल्लाह जी रहमत हूंदी आहे। ऐं ॿी जॻह ते फ़रमाई वमा कान अल्लाहु मुअज़्ज़िबहुम वहुम यस्तग़फ़िरून, यानी ॿी जॻह उहा आहे जिते माण्हू अल्लाह ताला खां तौबा कंदा आहिनि ऐं इस्तिग़फ़ार कंदा आहिनि, पंहिंजे गुनाहनि जी बख़्शिश तलब कंदा आहिनि, त उते बि अल्लाह ताला जो अज़ाब न बल्कि अल्लाह ताला जी रहमत हूंदी आहे। जिते अल्लाह ताला जो अज़ाब हूंदो उते रहमत नथी अची सघे, ऐं जिते अल्लाह ताला जी रहमत हूंदी आहे उते अल्लाह ताला जो अज़ाब नथो अची सघे। ऐं हिकु जॻह ते अल्लाह ताला क़ुरान पाक में फ़रमायो इस्तग़फ़िरू रब्बकुम इन्नहु कान गफ़ारा, तव्हां सभई अल्लाह ताला खां पंहिंजे गुनाहनि जी बख़्शिश तलब कयो, माफ़ी तलब कयो। इन्नहु कान गफ़ारा, बेशक अल्लाह ताला गुनाहनि खे माफ़ करण वारो आहे। हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे फ़रमाए थो त तव्हां अल्लाह ताला खां पंहिंजे गुनाहनि जी बख़्शिश तलब कयो, अल्लाह ताला तव्हांखे माफ़ करण जे लाइ तयारु आहे। युरसिलिस समा अलैकुम मिदरारा, तव्हांजे गुनाहनि जे करे आसमान खां बारिश जो सिलसिलो मुनक़ते थी चुको आहे। तव्हांजे गुनाहनि जे नवस जे करे दुनिया जे अंदरि क़हत साली थी चुकी आहे, पाणी जी घटिताई ऐं किल्लत अची चुकी आहे। लिहाज़ा जेकॾहिं तव्हां माफ़ी घुरंदव ऐं अल्लाह ताला जे साम्हूं इस्तिग़फ़ार कंदव त अल्लाह ताला तव्हांजे मथां आसमान खां बारिश नाज़िल फ़रमाईंदो। वयमदिदकुम बिअमवालिन व बनीन, ऐं तव्हांजी गुनाहनि जी नाफ़रमानी जे करे ऐं गुनाहनि जी नवस जे करे तव्हांजे माल मां बरकत ख़तमु थी चुकी आहे, रिज़्क़ जे अंदरि तंगी अची चुकी आहे। लिहाज़ा जेकॾहिं तव्हां इस्तिग़फ़ार कंदव ऐं तौबा कंदव त अल्लाह ताला तव्हांजे माल में बि इज़ाफ़ो कंदो। व बनीन, ऐं टे नंबर ते फ़रमाई त तव्हांजे इन गुनाहनि जे करे ऐं तव्हांजी नाफ़रमानी जे करे तव्हांजी औलाद जी नेमत बि तव्हां खां खसिजी चुकी आहे। लिहाज़ा जेकॾहिं तव्हां इस्तिग़फ़ार तलब कंदव ऐं अल्लाह ताला जे दर ते अची करे पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठंदव त अल्लाह ताला तव्हांजे औलाद जी नेमत में बि इज़ाफ़ो कंदो। वयजअल लकुम जन्नातिन वयजअल लकुम अनहारा, ऐं जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हांखे दुनिया जे अंदरि ख़ुशहाली मिले, तव्हां चाहियो था त दुनिया में असांखे बाग़ात मिलनि ऐं दुनिया में असांखे मुख़्तलिफ़ क़िस्म जूं नहरूं मिलनि, त इहो बि इस्तिग़फ़ार जे अंदरि तव्हांखे मिलंदो।
तव्हां पंहिंजे गुनाहनि जी बख़्शिश तलब कयो। अल्लाह ताला तव्हांखे सरसब्ज़ बाग़ात ॾींदो। अल्लाह ताला तव्हांखे मुख़्तलिफ़ क़िस्म जूं नहरूं ॾींदो ऐं दुनिया में अल्लाह ताला तव्हांखे ख़ुशहाली ऐं शादाबी अदा फ़रमाईंदो। हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह वटि हिकिड़ो शख़्स आयो, अची करे अर्ज़ु करणु लॻो त साईं मूंखे को अहिड़ो वज़ीफ़ो ॾियो जो असांजे इलाइक़े जे अंदरि बारिश नथी वसे। असांजे इलाइक़े में पाणी जो क़हत अची चुको आहे, पाणी जी क़िलत अची चुकी आहे। को अहिड़ो वज़ीफ़ो ॿुधायो जो असांजे इलाइक़े जे अंदरि बारिश वसे। हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह उनखे ॿुधायो त तव्हां इस्तिग़फ़ार कंदा कयो, अल्लाह ताला खां पंहिंजे गुनाहनि जी बख़्शिश तलब कंदा कयो। तव्हां इस्तिग़फ़ार कंदव त अल्लाह ताला तव्हांखे आसमान खां बारिश नाज़िल फ़रमाईंदो। ऐं हिकु ॿियो शख़्स आयो ऐं अची करे अर्ज़ु करणु लॻो त साईं मूंखे को अहिड़ो वज़ीफ़ो ॿुधायो या का अहिड़ी दुआ ॾियो जो मुंहिंजे रिज़्क़ जी तंगी ख़तम थी वञे। मुंहिंजे रिज़्क़ जा असबाब तंग थी चुका आहिनि, मुंहिंजे रिज़्क़ जा दरवाज़ा बंदि थी चुका आहिनि ऐं मुंहिंजे रिज़्क़ जे अंदरि बरकत ख़तम थी चुकी आहे। त हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह उनखे बि साॻियो ई वज़ीफ़ो ॿुधायो त तूं बि इस्तिग़फ़ार कंदो कर। इस्तिग़फ़ार जेकॾहिं तूं कंदे त अल्लाह ताला तुंहिंजे माल जे अंदरि बरकत अता कंदो ऐं अल्लाह ताला तुंहिंजे लाइ रिज़्क़ जा दरवाज़ा खोले छॾींदो। ऐं हिकिड़ो शख़्स हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह वटि आयो ऐं अची करे अर्ज़ु करणु लॻो त मूंखे अल्लाह ताला माल जी औलाद जी नेमत खां महरूम कयो आहे। तव्हां मूंखे का अहिड़ी दुआ ॾियो या अहिड़ो वज़ीफ़ो ॾियो जो अल्लाह ताला मूंखे औलाद जी नेमत सां नवाज़े। त हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह उनखे बि साॻियो ई वज़ीफ़ो ॿुधायो त तूं इस्तिग़फ़ार घणो पढ़ंदो कर। जेकॾहिं तूं इस्तिग़फ़ार कंदे त अल्लाह ताला तोखे माल जी ऐं औलाद जी नेमत सां बि नवाज़ींदो। त कुझु माण्हुनि अर्ज़ु कयो त हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह खे अर्ज़ु कयूं त साईं मुख़्तलिफ़ माण्हू आया ऐं टिनि क़िस्मनि जा माण्हू आया, उन्हनि माण्हुनि जा मसाइल मुख़्तलिफ़ हुया, उन्हनि माण्हुनि जो मुतालबो मुख़्तलिफ़ हुयो, लेकिन तव्हां खे साॻियो ई वज़ीफ़ो ॿुधायो। त हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह फ़रमायो त इहो वज़ीफ़ो मुंहिंजो न आहे ऐं इहो हल मुंहिंजो न आहे, बल्कि अल्लाह ताला क़ुर पाक जे अंदरि ॿुधायो आहे। याने जेकॾहिं तव्हांखे बारिश जी ज़रूरत हुजे उनजो हल बि इस्तिग़फ़ार आहे, ऐं जेकॾहिं तव्हांखे औलाद जे नेमत जी ज़रूरत हुजे उनजो हल बि इस्तिग़फ़ार आहे, ऐं जेकॾहिं तव्हांखे रिज़्क़ जी ऐं माल जी फरावानी जी ज़रूरत हुजे त उनजो हल बि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इस्तिग़फ़ार आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो तूबा लिमन वजद फ़ी सहीफ़त इस्तिग़फ़ारन कसीरा। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त क़यामत में ख़ुशख़बरी उन शख़्स जे लाइ हूंदी जंहिंजे सहीफ़े में, जंहिंजे दफ़्तर में इस्तिग़फ़ार जी घणाई लधी वेंदी। क़यामत में उन शख़्स जे लाइ ख़ुशनसीबी हूंदी। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿी जॻह ते फ़रमायो कुल्लु बनी आदम ख़ताउन, हर इंसान ऐं हर बनी आदम गुनाहगार आहे। व ख़ैरुल ख़ताइन तवाबून, ऐं बहितरीनु गुनाहगार उहो आहे जेको पंहिंजे गुनाह जे मथां बख़्शिश तलब करे ऐं जेको पंहिंजी गुनाहनि जी अल्लाह ताला खां तौबा घुरंदो रहे। ऐं हिकु जॻह ते अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त शैतान अल्लाह ताला खे अर्ज़ु कयो त ए मुंहिंजा रब, मूंखे तुंहिंजी इज़त जो कसम, मां हमेशह तुंहिंजे बंदनि खे हज़रत आदम अलैहिस्सलाम जी औलाद खे गुमराह कंदो रहंदुमि। त अल्लाह ताला उन जी जवाब में इरशाद फ़रमायो, अल्लाह ताला फ़रमायो व बेइज़्ज़ती व जलाली, मूंखे बि पंहिंजे इज़त जो कसम ऐं पंहिंजी जलाल जो कसम, ला अबरउ अस्तग़फिर लहुम, मां बि पंहिंजे बंदनि खे हमेशह माफ़ु कंदो रहंदुमि। मस्तग़फरुनी, उहे जेसीं ताईं मूंखां बख़्शिश तलब कंदा रहंदा, जेसीं ताईं पंहिंजे गुनाहनि जी तौबा तलब कंदा रहंदा। त इहो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सिर्फ़ु ज़बानी न ॿुधायो, बल्कि अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इस्तिग़फ़ार जी तजुर्बो करे बि ॿुधायो ऐं अमल करे बि ॿुधायो। जो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में अचे थो त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हर ॾींहुं रोज़ानो घटि में घटि 100 दफ़ो इस्तिग़फ़ार पढ़ंदा हुया। हालांकि अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मासूम अल ख़ता हुया ऐं गुनाहनि खां पाक हुया, गुनाह जे थियण जो शक बि न हुयो, लेकिन उन जे बावजूद बि अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्तिग़फ़ार पढ़ंदा। त इहा हिकु क़िस्म जी उम्मत खे तलक़ीन ऐं तालीम हुई त तव्हां बि ॾींहं में घटि 100 दफ़ा इस्तिग़फ़ार ज़रूरु पढ़ंदा कयो। त मोहतरम मुस्लमानों, बुज़ुर्गान दीन फ़रमाइनि था त गुनाहगारनि जा 3 क़िस्म हूंदा आहिनि। हिकिड़ा उहे गुनाहगार हूंदा आहिनि जेके पहिरियां गुनाहनि जे अंदरि मुब्तला हूंदा आहिनि ऐं उनजी पहिरियां जेका ज़िंदगी हूंदी आहे उहा गुनाहनि में हूंदी आहे, लेकिन जॾहिं गुनाह खां तौबा कंदा आहिनि त उनखां बाद में वरी पंहिंजे गुनाह जे तरफ़ वापसि वाजाईंदा बि न आहिनि ऐं वरी गुनाह जो इरादो बि न कंदा आहिनि, यानी वरी उन गुनाह जी तरफ़ वेझो बि न ईंदा आहिनि।
छाजे करे त बुज़ुर्गान दीन फरमाईंदा आहिनि त गुनाह वा, लेकिन गुनाह जो इरादो करण बि गुनाह जे अंदरि शामिल आहे। त इहो पहिरियों क़िस्म आहे जेके गुनाहगार हूंदा आहिनि, लेकिन उन गुनाह खां जॾहिं तौबा कंदा आहिनि त उनखां बाद में उन गुनाह जी तरफ़ वेचा बि न वेंदा आहिनि। ऐं हिकिड़ा ॿिया आहिनि जेके उहे गुनाहगार आहिनि जेके गुनाह कंदा आहिनि, लेकिन गुनाह खां बाद में फ़ौरन तौबा कंदा आहिनि ऐं फ़ौरन उन गुनाह जे मथां नादिम थींदा आहिनि ऐं पेशेमान थींदा आहिनि ऐं अल्लाह ताला जे दर ते अची करे तौबा कंदा आहिनि। ऐं हिकिड़ा टे क़िस्म जा गुनाहगार आहिनि, उहे जेके गुनाह त कंदा आहिनि, लेकिन सिर्फ़ु गुनाह कंदा आहिनि ऐं नाफ़रमानी कंदा आहिनि, लेकिन उन गुनाह जे मथां तौबा न आहिनि कंदा, उन गुनाह जे मथां अल्लाह ताला खां माफ़ी न आहिनि वठंदा। यानी कि उन्हनि जे लाइ अल्लाह ताला जी नाफ़रमानी ऐं अल्लाह ताला जो गुनाह उन्हनि जे लाइ हिकु क़िस्म जी आम शइ हूंदी आहे, जीअं को खेॾणो हुजे। त मोहतरम मुस्लमानो, जेके माण्हू दुनिया में गुनाह कंदा आहिनि, लेकिन गुनाह जी तौबा कंदा आहिनि, उन्हनि जी त अल्लाह ताला उनखे गुनाहनि खे दुनिया जे अंदरि पाक करे छॾींदो आहे, गुनाहनि खां दुनिया जे अंदरि साफ़ु करे छॾींदो आहे। यानी मरण खां बाद में उन्हनि जे गुनाह जो को सबूत बि बाक़ी न हूंदो आहे ऐं उन्हनि जे अमाल नामनि जे अंदरि कोई गुनाह बि बाक़ी न हूंदो आहे। छाजे करे त उहे दुनिया में गुनाह करण खां बाद में तौबा कंदा आहिनि, लेकिन उहे माण्हू जेके दुनिया जे अंदरि गुनाह जी तौबा न करे सघिया ऐं ईअं उनखे मौत अची वियो, त उन्हनि जे बारे में क़ुर पाक मां साबित आहे त उन्हनि जे ख़िलाफ़ु उन्हनि जे मथां 4 गवाह पेश थींदा जेके उन्हनि जे गुनाहनि जी गवाही ॾींदा। हिकु अधु गवाह न हूंदो, बल्कि 4 गवाह हूंदा ऐं उहे 4 गवाह बि पंहिंजे घर जा गवाह हूंदा, जंहिंमें पहिरें नंबर ते अल्लाह ताला जे क़ुर फरमायो यौमइज़िन तुहद्दिसु अख़बारा, जो क़यामत में उहो ज़मीन उन जे ख़िलाफ़ु गवाही ॾींदी ऐं ज़मीन ॿुधाईंदी त फ़लाणे इंसान मुंहिंजे मथां फ़लाणो गुनाह कयो ऐं फ़लाणे इंसान मुंहिंजे मथां फ़लाणी नाफ़रमानी कई। यानी ज़मीन ख़बरूं बयानु कंदी। त तव्हां असां दुनिया जे अंदरि ॾिसंदा आहियूं त जेका शइ इंसान जे हथनि जी ठहियलु आहे, उहा इंसान जी कमांड ते ऐं इंसान जे हुकुम ते ख़बरूं बयानु कंदी आहे, जीअं रेडियो आहे, टेलीविज़न आहे ऐं मोबाइल फ़ोन आहे। त अल्लाह ताला जी हथनि जी ठहियलु ज़मीन आहे, त उहा अल्लाह ताला जे हुकुम जे मथां उहे ख़बरूं बयानु कीअं नथी करे सघे। त इहो इंसान जो पहिरियों गवाह आहे जेको इंसान जे ख़िलाफ़ु गवाही ॾींदो क़यामत में। ऐं ॿिए नंबर ते फरमाईं वाइज़त सोफ़ नुसिरत, जो क़यामत में सहीफ़ा खोलिया वेंदा ऐं उनजा अमालनामा दफ़्तर खोलिया वेंदा ऐं उहे सहीफ़ा ॻाल्हाईंदा, दफ़्तर ॻाल्हाईंदा त असांजे अंदरि फ़लाणो गुनाह हुनजो मौजूदु आहे ऐं उनजो हर नंढो गुनाह बि मौजूदु आहे ऐं उनजो हर वॾो गुनाह बि मौजूदु आहे। उनजो सगीरो गुनाह बि दर्ज थियल आहे, उनजो कबीरो गुनाह बि दर्ज थियल आहे। ऐं 3 नंबर ते फरमाईं जो 3 नंबर ते उनजो गवाह जेको उनजे ख़िलाफ़ु गवाही ॾींदो उहो हूंदो हाज़ा माल दया अतीद, यानी उनजा फ़रिश्ता जेके इंसान जे ॿिन्ही कुलनि जे मथां वेठा आहिनि, जंहिंखे किरामन कातिबीन चइबो आहे, जेके इंसान जो हर नंढो बि गुनाह लिखनि था ऐं इंसान जो वॾो गुनाह बि लिखनि था। त इहे फ़रिश्ता बि क़यामत में इंसान जे ख़िलाफ़ु गवाही ॾींदा त हिन इंसान फ़लाणी जॻह ते फ़लाणो गुनाह कयो ऐं फ़लाणी बुराई कई। ऐं 4 नंबर ते फरमाईं अल यौम नख़्तिमु अला अफ़वाहिम, यानी क़यामत में अल्लाह ताला उनजी ज़बान जे मथां ताला आणे छॾींदो, उनजी ज़बान जे मथां मोहर आणे छॾींदो ऐं उनजे उज़वान खे हुकुम थींदो त इहो उज़वा उनजे ख़िलाफ़ु गवाही ॾींदा। उनजी ज़बाननि खे मोहर ऐं ज़बान खे ताला उनजे करे लॻाया वेंदा त जेके माण्हू मुशरिक हूंदा उहे क़यामत जे ॾींहुं बि पंहिंजे गुनाह जो इक़रार न कंदा। उहे चवंदा वल्लाहि मा कुन्ना मुशरिकीन, चवंदा त अल्लाह ताला जो कसम असां दुनिया जे अंदरि मुशरिक न हुयासीं, असां दुनिया में कॾहिं बि शिरक न कयोसीं। उनजे करे अल्लाह ताला ज़बान जे मथां ताला आणंदो ऐं उज़वनि खे हुकुम कंदो, उज़वा ॻाल्हाईंदा, इंसान जा हथ ऐं पेर ॻाल्हाईंदा। अल यौम नख़्तिमु अला अफ़वाहिम व तुकल्लिमुना ऐदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून, इंसान जा हथ ॻाल्हाईंदा, इंसान जा पेर ॻाल्हाईंदा ऐं उहे इंसान जे ख़िलाफ़ु गवाही ॾींदा। हथ ॻाल्हाईंदा त हिन इंसान हथनि जे ज़रिए सां फ़लाणो गुनाह कयो ऐं पेर ॻाल्हाईंदा त हिन पेरनि जे ज़रिए सां फ़लाणी जॻह जी तरफ़ गुनाहनि जी तरफ़ मुसाफ़त तइ कई वई। ऐं हदीस पाक जे अंदरि अचे थो त उनजो पहिरियों गुनाह जेको उनजो पहिरियों उज़वो जेको उनजे ख़िलाफ़ु गवाही ॾींदो उहो इंसान जी सथर, इंसान जी रान हूंदी, उहा इंसान जे ख़िलाफ़ु गवाही ॾींदी त असांजा फ़लाणो गुनाह कयो वियो। त उहो इंसान पंहिंजे उज़वनि जे तरफ़ मुखातिब थी करे चवंदो त तव्हांजे लाइ ऐफ़ हुजे, तव्हांजो सत्यानाश थिए, मां दुनिया जे अंदरि तव्हांजे लाइ इहे गुनाह कया, लेकिन हाणे तव्हां मुंहिंजे ख़िलाफ़ु गवाही था ॾियो। त उहे उज़वा इंसान खे चवंदा त जंहिं अल्लाह ताला ज़बान खे दुनिया जे अंदरि क़ुवत गोयाई ॾिनी, जंहिं अल्लाह पाक दुनिया में ज़बान खे ॻाल्हाइण जी सलाहियत ॾिनी ऐं ताक़त ॾिनी, उन ई अल्लाह ताला असांखे अॼु असांखे ॻाल्हाइण जी ताक़त ॾिनी आहे ऐं क़ुवत गोयाई ॾिनी आहे।
त मोहतरम मुस्लमानो, जेको माण्हू दुनिया जे अंदरि गुनाहगार थी करे फ़ौत थी वियो ऐं बग़ैर तौबा करण जे जेकॾहिं दुनिया जे अंदरि इंसानु फ़ौत थी वियो ऐं उन जे ख़िलाफ़ु इहे 4 गवाह बि पेश थिया त पोइ हिन इंसान जो अलाह ताला जी अदालत में जहन्नम खां बचणु इंतिहाई मुश्किल ऐं नामुमकिन थी वेंदो। लिहाज़ा ज़रूरी आहे त इंसानु पंहिंजे गुनाहनि खां तौबा करे ऐं हर हाल में तौबा करे। छाजे करे त हर इंसानु गुनाहगार आहे। कोई बि इंसान ईअं न सम्झे त मां गुनाहगार न आहियां, मां नेक निमाज़ी आहियां। निमाज़ी बि गुनाहगार आहे, हाजी बि गुनाहगार आहे, गाज़ी बि गुनाहगार आहे, आम माण्हू बि गुनाहगार आहे, आलिम बि गुनाहगार आहे, जाहिल बि गुनाहगार आहे ऐं बुज़ुर्ग बि गुनाहगार आहे। छाजे करे त गिला बि गुनाह आहे, गीबत बि गुनाह जे अंदरि शामिलु आहे ऐं कंहिंजो ऐब वग़ैरह ज़ाहिर करणु बि गुनाह जे अंदरि शामिलु आहे। पंहिंजे दिलि में कंहिंखे हक़ीर सम्झणु इहो बि गुनाह जे अंदरि शामिलु आहे। लिहाज़ा इहे खोड़ क़िस्म जा गुनाह आहिनि जंहिंजे अंदरि हर माण्हू मुब्तला हूंदो आहे। उनजे करे हर हालत में तव्हां असांखे पंहिंजे गुनाहनि जी तौबा करणु घुरिजे। लेकिन अल्लाह ताला जी ज़ात इंतिहाई रहीम ज़ात आहे ऐं इंतिहाई करीम ज़ात आहे। जेको माण्हू अल्लाह ताला जे दर ते अची करे पंहिंजे गुनाहनि जो इक़रार कंदो आहे ऐं पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी तलब कंदो आहे त अल्लाह ताला उन इंसान खे माफ़ु करे छॾींदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात इंतिहाई रहीम ऐं इंतिहाई करीम ज़ात आहे। हज़रत मौलाना मोहम्मद तैयब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त क़यामत में अल्लाह ताला पंहिंजी एतिरी रहमत ॾेखारींदो ऐं एतिरो अल्लाह ताला रहीम थी वेंदो जो शैतान बि अखि पटे करे ॾिसंदो त शायदि की मुंहिंजी बि बख़्श थी वञे। त मोहतरम मुस्लमानो, अल्लाह ताला जी ज़ात इंतिहाई रहीम ज़ात आहे, इंतिहाई करीम ज़ात आहे जो जेकॾहिं इंसान खां गुनाह थी वञनि था त अल्लाह ताला हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़रिए सां तव्हां असांखे गुनाहनि जे माफ़ु करण जो तरीक़ो बि सेखारियो आहे ऐं तौबा करण जो तरीक़ो बि सेखारियो आहे। जो बुज़ुर्गान दीन फरमाइनि था त हदीस पाक मां साबित आहे त तौबा जे अंदरि चइनि शयुनि जो हुजणु ज़रूरी आहे। यानी जेको माण्हू तौबा करे थो त तौबा जे लाइ 4 शराइत आहिनि। जंहिं तौबा जे अंदरि इहे 4 ॻाल्हियूं हूंदियूं ऐं 4 शराइत हूंदा, उहा तौबा अल्लाह ताला वटि यकीनन ऐं ज़रूरु क़ाबिल क़बूल आहे। उन तौबा जे लाइ 4 शराइत आहिनि। पहिरें नंबर ते शर्त आहे इक़लाउ अनिल मासिया, यानी पंहिंजे गुनाह खे छॾे ॾे ऐं पंहिंजे नाफ़रमानी खे छॾे ॾे ऐं सिर्फ़ु मज़ाक़ में न बल्कि सीरियस में छॾे ॾे। ईअं न हुजे जो चवे त मां गुनाह खां तौबा कयां थो लेकिन गुनाह जे अंदरि मुब्तला बि आहे। बदनज़री खां तौबा कयां थो लेकिन बदनज़री करे बि थो ऐं तौबा बि करे थो। रिश्वत बि वठे थो ऐं इस्तिग़फ़ार बि करे थो त इनखे तौबा न चइबो आहे। तौबा जो पहिरियों शर्त इहो आहे त इक़लाउ अनिल मासिया, यानी उन गुनाह खां किनारा कशी इख़्तियार करे ऐं गुनाह खां हिजरत करे। असुल में मुहाजिर उहो आहे ऐं अफ़ज़ल मुहाजिर उहो आहे जेको पंहिंजे गुनाहनि खां हिजरत करे ऐं अफ़ज़ल मुजाहिद उहो आहे जेको पंहिंजे नफ़्स ऐं शैतान सां जिहाद करे, यानी पंहिंजे पाण खे गुनाहनि खां बचाए। त तौबा जो सभ खां पहिरियों शर्त इहो आहे त माण्हू पंहिंजे उन गुनाह खे ऐं पंहिंजी नाफ़रमानी खे हमेशह हमेशह जे लाइ छॾे ॾिए ऐं उन खां जुदाई इख़्तियार करे छॾे। ऐं ॿिए नंबर ते तौबा जो शर्त आहे अन तंदम अलैया, यानी उन गुनाह जे मथां उन नाफ़रमानी जे मथां इंसानु पेशेमान थिए ऐं आजिज़ी इख़्तियार करे ते अलाह मूंखां इहा नाफ़रमानी छो थी वई, इहो गुनाह मूंखां सरज़द छो थी वियो, इन गुनाह जे करे मुंहिंजी दिलि जी दुनिया तबाह थी चुकी आहे, इन गुनाह जे करे मुंहिंजे ज़िंदगी जो सुकून ग़रक़ थी चुको आहे, इन गुनाह जे करे मुंहिंजे सजदनि जो ऐं मुंहिंजे निमाज़ जो सुकून ख़तमु थी चुको आहे। ए अलाह मूंखां आख़िर इहा नाफ़रमानी छो थी। यानी अल्लाह ताला खे अर्ज़ु करे त ए अलाह, छा मां इन नाफ़रमानी जे लाइक़ु हुयुमि जो इहा मूंखां नाफ़रमानी थी आहे। शायदि के इहा इन घटिया ऐं नाफ़रमानी जे मां इन नाफ़रमानी जे लाइक़ु हुयुमि तॾहिं त इहा मूंखां गुनाह थियो आहे। त ॿिए नंबर ते इहा शर्त आहे त माण्हू उन गुनाह जे मथां पेशेमानी इख़्तियार करे ऐं नादिम थिए ऐं आजिज़ी इख़्तियार करे। ईअं न हुजे जो शैतान वारीकार तकबर करे त मां अल्लाह ताला खां छो माफ़ी वठां। यानी जेको माण्हू आजिज़ी इख़्तियार कंदो आहे त इहो तौबा जो ॿियो शर्त आहे। ऐं टे नंबर ते तौबा जो शर्त आहे अज़मन जाज़िमा, यानी पको वाइदो करे ऐं पको अहद ऐं मिसाक करे अल्लाह ताला जे साम्हूं ते अल्लाह अॼु खां बाद में मां इन गुनाह जे वेझो बि न वेंदुमि। इन जंहिं गुनाह खां मां तौबा कई आहे मां तोसां वाइदो कयां थो त आइंदा मां इन गुनाह जी तरफ़ वेझो बि न वेंदुमि। त हिते शैतान इंसान खे वर्गलाईंदो आहे त तूं कमज़ोर आहीं ऐं तुंहिंजी खिलकत बि कमज़ोर आहे, तुंहिंजी तबियत बि कमज़ोर आहे, तुंहिंजो मिज़ाज बि कमज़ोर आहे। लिहाज़ा तूं अल्लाह ताला सां वाइदो कीअं थो करें। तूं पंहिंजे वाइदे खे पाड़े न सघंदे, तुंहिंजो वाइदो टुटी पवंदो ऐं तूं वरी गुनाह में मुबतला थी वेंदे। लिहाज़ा तूं अल्लाह ताला सां वाइदो न कर। त बुज़ुर्गान दीन फरमाइनि था त शैतान जे हिन वसवसे में न अचणु घुरिजे। छाजे करे त इंसानु कमज़ोर आहे ऐं इंसान जी तबियत वाक़ई कमज़ोर आहे, इंसान जी खिलकत वाक़ई कमज़ोर आहे, इंसान जो वाइदो बि ऐं मिसाक बि वाक़ई कमज़ोर आहे।
लेकिन इन जो मतिलबु इहो न आहे त इंसानु वाइदो बि न करे, बल्कि इंसान खे अलाह ताला सां वाइदो करणु घुरिजे। ऐं इंसानु अलाह ताला खे अर्ज़ु करे त ए अलाह मुंहिंजी खिलकत ऐं तबियत कमज़ोर आहे ऐं मूंखे ख़बर आहे त मुंहिंजो वाइदो टुटी पवंदो, मूंखे ख़बर आहे त मुंहिंजी तौबा टुटी पवंदी ऐं मां वरी गुनाह में मुब्तला थी वेंदुमि। लेकिन ए अलाह मां तुंहिंजी तौफ़ीक़ जे भरोसे ऐं तुंहिंजी ताक़त जे भरोसे मां तोखां वाइदो कयां थो ऐं मां तोसां मिसाक कयां थो त मां आइंदा इन गुनाह जे अंदरि मुब्तला न थींदुमि। त जेकॾहिं अलाह ताला के इंसान खे गुनाह खां बचाए ऐं इन वाइदे जे अंदरि इंसान खे अलाह ताला पूरो करे त शैतान केरु थींदो आहे जो उन इंसान खां गुनाह कराए। लिहाज़ा 3 नंबर ते इहो शर्त आहे त माण्हू पके में पको वाइदो करे त आइंदा इहो गुनाह न कंदुमि। ऐं 4 नंबर ते शर्त आहे हुक़ूक़ुल इबाद जी पासदारी करे ऐं फ़राइज़ जी पासदारी करे, यानी जेकॾहिं कंहिं माण्हू कंहिंजो हक़ु खाधो आहे उहो हक़ु फिलफोर अदा करे या आहिस्ता आहिस्ता अदा कंदो रहे। उमेदु आहे त उहो मौत ताईं उन हक़ खे अदा करे वेंदो। जेकॾहिं न बि करे सघो त उन बंदे पंहिंजी तरफ़ खां पूरी कोशिशि कई ऐं उमेदु आहे त अलाह ताला उनखे माफ़ु कंदो। ऐं 2 नंबर ते जेके हुक़ूक़ुल आहिनि उन्हनि जी पासदारी करे, यानी 5 वक़्त नमाज़ जो पाबंद थी वञे ऐं जेके उनखां पोइ नमाज़ूं रहिजी चुकियूं आहिनि उन्हनि जी क़ज़ा कंदो रहे पंहिंजे वक़्त ते। उमेदु आहे त मौत ताईं उहे पंहिंजूं नमाज़ूं अदा करे वेंदो। जेकॾहिं न बि अदा करे सघो त इंसान पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिशि कई हुई, लिहाज़ा उमेदु आहे त अलाह ताला उनखे ज़रूरु माफ़ु कंदो। त मोहतरम मुस्लमानो, इहे तौबा जा 4 शराइत आहिनि ऐं इहे शराइत के ॾुखिया न आहिनि। अलाह ताला जे साम्हूं झुकणु ऐं अलाह ताला जे साम्हूं पेशेमान थियणु या अलाह ताला जे साम्हूं रोअणु ऐं अलाह ताला सां वाइदो करणु को इंतिहाई मुश्किल न आहे, बल्कि इहो इंतिहाई आसान आहे। ऐं जंहिं बि अहिड़े तरीक़े सां तौबा कई आहे अलाह ताला उनखे दुनिया जे अंदरि बि कामयाबु करे छॾियो आहे, आख़िरत में बि कामयाबु कयो आहे। ऐं अहिड़े क़िस्म जा खोड़ सारा हज़ारे वाक़ियात तव्हां असांखे दुनिया जे अंदरि मिलनि था जो खोड़ सारा गुनाहगार माण्हू हुया, लेकिन जॾहिं तौबा कई त अलाह ताला उनखे माफ़ु करे छॾियो आहे। हज़रत अमीरुल मोमिनीन रज़ियल्लाहु अन्हु जे दौर में हिकु शख़्स हुयो जेको शराब जो आदी हुयो। उन जे हथ में शराब जी बोतल हुई। उहो पंहिंजी उन बोतल खे हिकु कपिड़े में लिकाए करे खयूं अचे पियो। उहो घिटी मां गुज़रे पियो त अचानक हज़रत अमीरुल मोमिनीन जो उतां गुज़र थियो। हज़रत अमीरुल मोमिनीन रज़ियल्लाहु अन्हु जे साम्हूं आया, उन खां पुछा कयूं त नौजवान तुंहिंजे हथ में छा आहे ऐं तूं कहिड़ी शइ खे तूं पंहिंजे इन कपिड़े में लिकायो आहे। त उन दिलि में सोचियो जेकॾहिं मां हज़रत अमीरुल मोमिनीन रज़ियल्लाहु अन्हु जे साम्हूं इक़रार कंदुमि त मुंहिंजे हथ में शराब जी बोतल आहे त हज़रत अमीरुल मोमिनीन रज़ियल्लाहु अन्हु जे साम्हूं मां ख़्वार बि थी वेंदुमि ऐं मूंखे कोड़ा बि लॻंदा, मुंहिंजे मथां हद बि जारी थींदी। लिहाज़ा उन दिलि में तौबा कई, अलाह ताला जे साम्हूं अर्ज़ु कयईं त अलाह, जीअं तूं मूंखे हाणे ताईं माण्हुनि जे साम्हूं ऐं मख़लूक जे साम्हूं ख़्वार न कयो आहे, लिहाज़ा अलाह तूं मूंखे हाणे बि मख़लूक जे साम्हूं ख़्वार न कर। मां तुंहिंजे साम्हूं तौबा कयां थो त आइंदा इहो कॾहिं बि गुनाह न कंदुमि ऐं मां इन गुनाह खां हाणे तौबा कयां थो। त उन शख़्स हज़रत अमीरुल मोमिनीन रज़ियल्लाहु अन्हु खे अर्ज़ु कयो त ए अमीरुल मोमिनीन, हीअ जेका बोतल इहा सुर्के जी बोतल आहे। हज़रत अमीरुल मोमिनीन रज़ियल्लाहु अन्हु उन खां उहा बोतल वरिती ऐं ॾिठऊं त वाक़ई उन जे अंदरि सुर्को मौजूदु हुयो। त मोहतरम मुस्लमानो, जेको बि माण्हू इख़लास जी नियत सां अलाह ताला जे साम्हूं तौबा कंदो आहे त अलाह ताला उन जी तौबा खे रायगान न कंदो आहे। त हीउ शख़्स हुयो जंहिं मख़लूक जे ख़ौफ़ खां ऐं मख़लूक जे ख़्वार थियण खां पंहिंजे पाण खे अलाह ताला जे हवाले कयो ऐं तौबा कयईं। अलाह ताला जो भउ न हुयुसि, लेकिन सिर्फ़ु मख़लूक जो भउ हुयुसि। ऐं उन सूरत में उन अलाह ताला जी साम्हूं तौबा कई त अलाह ताला उनखे माफ़ु करे छॾियो ऐं अलाह ताला उन जे उन सुर्के खे, उन शराब खे सुर्के जे अंदरि तब्दील करे छॾियो। त मोहतरम मुस्लमानो, हर सूरत में तव्हां असांखे अलाह ताला जे साम्हूं तौबा करणु घुरिजे। अहिड़े क़िस्म जो हिकु ॿियो वाक़ियो ईंदो हज़रत बिश्र आफ़ी रहमतुल्लाह अलैह। हज़रत बिश्र आफ़ी रहमतुल्लाह अलैह अलाह ताला जो हिकु मशहूरु ऐं मारूफ़ बुज़ुर्ग थी चुको आहे। इनखे अलाह ताला दुनिया जे अंदरि इंतिहाई मक़बूलियत ऐं अलाह ताला शोहरत अता फ़रमाई जो जॾहिं उहो शख़्स फ़ौत थी वियो त उनजे जनाज़े में एतिरी तरस हुई जो सुबुह जो उन शख़्स जो जनाज़ो थियो ऐं राति जो इशा ताईं उनजे जनाज़े में एतिरी रश हुई जो इशा जे वक़्तु उनजो जनाज़ो पूरो वियो, यानी एतिरा माण्हू उनजे जनाज़े अंदरि मौजूदु हुआ। त हज़रत बिश्र आफ़ी रहमतुल्लाह अलैह पहिरियां हिकु गुनाहगार माण्हू हुयो ऐं गुनाहनि जी मजलिस में मौजूदु हूंदो, राग ऐं रक़्स जी मजलिसनि में उहो मौजूदु हूंदो। लेकिन हिकु दफ़े हिकु शख़्स आयो ऐं उनजे घर जे दरवाज़े वटि अची बीठो ऐं उन शख़्स उनखे सॾु कयो, लेकिन उनजी बानी उनजे दरवाज़े ते वई ऐं इन शख़्स उनजी बानी खां पुछा कई त हीउ शख़्स जेको बिश्र आहे इहो ग़ुलाम आहे या बानो आहे, इहो बानो आहे या आज़ादु आहे। त उन बानी चयो त हीउ आज़ादु आहे, छाजे करे त घर जो मालिक आज़ादु हूंदो आहे, बानो न हूंदो आहे। त उन शख़्स जो वाक़ई हीउ आज़ादु आहे, जेकॾहिं ग़ुलाम हुजे हा ऐं बंदो हुजे हा त अहिड़े क़िस्म जे गुनाहनि जे अंदरि मुलविस न हुजे हा। त उन शख़्स उनजी गुफ़्तगू खे ॿुधी वरितो ऐं उनजे उहो पोयां कढ लॻो। हज़रत बिश्र आफ़ी रहमतुल्लाह अलैह खे उनजे पेरनि में उन वक़्तु जुती बि न हुई, पेरें उगाड़े उनजे पोयां वियो ऐं इन खां पुछा कयईं त तूं उन वक़्तु बानी सां कहिड़ी गुफ़्तगू कई। त उन शख़्स चयो त मां हीअ गुफ़्तगू कई त जेकॾहिं तूं बानो हुजे हा, अहिड़े क़िस्मनि जे गुनाहनि जे अंदरि ऐं मजलिस में मुब्तला न हुजे हा। त जॾहिं उन उहा शख़्स मजलिस कई
अहिड़े क़िस्म जी गुफ़्तगू कई त उन शख़्स जी दिलि जी दुनिया तब्दील थी वई ऐं बिसरे आफ़ी रहमतुल्लाह अलैह उन वक़्तु ज़मीन ते किरी पियो ऐं अल्लाह ताला जे साम्हूं सजदा रेज़ थी वियो, पंहिंजे गिटे खे ज़मीन ते घसाए ऐं अल्लाह ताला जे साम्हूं अर्ज़ु कयईं त ए अल्लाह, मां अॼु खां बाद में तौबा कयां थो। अॼु खां बाद में मां तुंहिंजी इबादत जे अंदरि रियाज़त में मशग़ूल थी वेंदुमि ऐं अॼु खां बाद में मां कॾहिं बि गुनाह न कंदुमि। त हज़रत बिसर आफ़ी रहमतुल्लाह अलैह उन वक़्तु अल्लाह ताला सां वाइदो कयो त आइंदा मां गुनाह न कंदुमि ऐं उहो हमेशह जे लाइ बुज़ुर्ग थी वियो। चवनि था त हज़रत बिसर आफ़ी रहमतुल्लाह अलैह खे उन वक़्तु चौंपल न हुई। हज़रत बिसर आफ़ी रहमतुल्लाह अलैह फरमायो त जॾहिं मां तौबा कई आहे त तौबा जे वक़्तु मुंहिंजे पेरनि जे अंदरि चौपल न आहे, लिहाज़ा मां कॾहिं ज़िंदगी में इहा जुती न पाईंदुमि। उन जे करे हज़रत बिसर आफ़ी रहमतुल्लाह अलैह जो नालो बि बिसर आफ़ी पइजी वियो। उनजो नालो त बिसर हुयो, लेकिन आफ़ी उनजो लक़ब पइजी वियो ऐं आफ़ी उनखे चइबो आहे जंहिंजे पेरनि जे अंदरि जुती न हुजे। अल्लाह ताला खां दुआ अमल करण जी तौफ़ीक़ अता।